असां तुझे मिलण लाइ मरूं था पिया, गाऊं तुझे ॾिसण जूं घुरूं था पिया। असां तुझे मिलण लाइ मरूं था पिया, गाऊं तुझे ॾिसण जूं घुरूं था पिया। तो पूरो न कयो अंजाम आहे, तो पूरो न कयो अंजाम आहे। तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे। पक भी आहे मुझो थींदे न तू, मजबूर के मोहब्बत का ॾींदे न तू। मुखी पक भी आहे मुझो थींदे न तू, मजबूर के मोहब्बत का ॾींदे न तू। वो भी तू जो आशिक ही गुलाम आहे, वो भी तू जो आशिक ही गुलाम आहे। तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे। खाल कम तोई जो प्यारो सुञाण, दुश्मन ई सजन खे तू यार सुञाण। अकल खाल कम तोई जो प्यारो सुञाण, दुश्मन ई सजन खे तू यार सुञाण। इश्क तो सां कंदो सरेआम आहे, इश्क तो सां कंदो सरेआम आहे। तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे। सिक तुझी असांखे तमाम आहे, सिक तुझी असांखे तमाम आहे, सिक तुझी असांखे तमाम आहे। तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे। सिक तुझी असांखे तमाम आहे, सिक तुझी असांखे तमाम आहे। तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे, तुझी पकाई के प्यारा सलाम आहे। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 507।